जाम रहमतुल्लाह सोलंकी जेके मेज़बान आहिनि इन जलसे जा उहे शाह साहब के सिंध जी सकाफ़त अजरक पेश कनि ऐं शाह साहब के हार पाराइनि। इरफान आगो उतरो नहीं थोड़ा पीछे थी जाम रहमतुल्लाह के मां गुजारिश कयां थो त शाह साहब शाह मोहम्मद इस्माइल साहब जे पुट के हार पाराए। ऐं 3 नंबर ते मां गुजारिश थो कयां जाम रहमतुल्लाह जे पुट के जाम रहमतुल्लाह के त हू शाह साहब के हार पाराए। हाजी जाम ताज मोहम्मद के मां गुजारिश थो कयां त शाह साहब के सिंध जो तोहफ़ो सिंध जी सकाफ़त अजरक पेश करे। मां गुजारिश तो क्या जाम शफीक अहमद के तो शाह साहब के अपन अकीदत ऐं मोहब्बत जो इजहार करे हार पाराए। मां गुजारिश तो क्या रईस शबीर अहमद के तो शाह साहब के पंहिंजी अकीदत ऐं मोहब्बत जे करे हार पाराए। मां गुजारिश तो क्या इम्तियाज़ अहमद के तो पंहिंजी अकीदत ऐं मोहब्बत से शाह साहब के हार पाराए। ऐं आख़िरी में मां गुजारिश तो क्या अताउल्ला के जाम अताउल्ला सोलंकी तो वो अची करे शाह साहब के पंहिंजे अकीदत ऐं मोहब्बत जे तौर ते सिंध जी सकाफ़त ऐं सिंध जो तोहफ़ो अजरक पेश करे। जाम अताउल्ला शाह साहब के सिंध जी सकाफ़त अजरक पेश करे। हाँ ठीक है। शाह साहब के अताउल्ला सोलंकी पंहिंजी अकीदत ऐं मोहब्बत में सिंध जी सकाफ़त अजरक पेश करे रहियो आहे। इन वक्त एक मुख्तसर पैगाम है पूरी जमात जे लाइ ऐं उन्हनि दोस्तनि जे लाइ जेके हिकु उलमाए देवबंद जे मथां या जमियत उलमा इस्लाम जे मथां यो बोतान हणंदा आहिनि कि उहे सैयदनि खे कोन था मञनि। मां इंतिहाई अदब ऐं माज़रत सां चवां थो ऐं इंतिहाई संजीदगी सां चवां थो कंहिंजी तौहीन मक़सदु न आहे, हक़ीक़त इहा आहे कंहिंजी तौहीन मक़सदु न आहे। इस्लाहन चवां थो कि अॼु अवां ॾिसो त हीउ जेको प्रोग्राम आहे उलमाए देवबंद जो जमियत उलमा इस्लाम जो त अॼु असांजा महिमान ख़ासि